अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे चंड विसामी वियो, कहाणियूं लेखक अमर जलील। छापो पहिरियों मार्च 2009 ईस्वी, छापो ॿियो जनवरी 2011 ईस्वी, छापो टियों 2014 ईस्वी। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। किस्त ॿी, कहाणी उजालो। अॼु वरी पंहिंजो मनहूस मोह खणी असांजे विच में अची बीठो वॾो ठग आहे। घणा ई नाला रखिया अथाई पंहिंजा, कॾहिं चवाए पाण खे मुल्ला, कॾहिं सॾाए साधू, ऐं कॾहिं रूप धारे पादरीअ जो। संदसि असुल नाले जी सुध असांखे बि न हुई, तंहिं करे असां खेसि सॾींदा ई ठग हुआसीं। उहो हमेशह असांखे वेढ़ाइण जे फ़िक्र में रहंदो हो। हींअर बि किथे न किथे ज़रूरु मौजूदु हूंदो, पर असां टिनी दोस्तनि पोइ दफ़े अहिड़ी त उलर कईसींसि जो न वरी हिन तरफ़ जो रुख कयाई ऐं न ई कंदो। भला उलर बि छो न कयूंसा। विक्टर ऐं सोबो भॼाए कढंदा हुअसि त सिधो मूं वटि हलियो ईंदो हो। चए, भला दुनिया में कंहिंजो राज हुअणु घुरिजे, तुंहिंजो या तुंहिंजनि ॿिनि दोस्तनि जो? करड़ी अखि करे चयोमांसि, न मुंहिंजो न मुंहिंजनि दोस्तनि जो। संसार में राज हुअणु घुरिजे कुल जग जे कलतार जो। कुल जग जो कलतार? टोकियो हुअईं। वराणियो हुयोमांसि, हा, कुल जग जो कलतार, जंहिं मिटीअ खे मान ॾेई मूंखे फताह ऐं मुंहिंजनि ॿिनि दोस्तनि खे सोभो ऐं विक्टर बणायो आहे। ठठोली कंदे चयो ऐं मिटीअ खे मान मिलियो, पर नाला त जुदा जुदा अथव न। नाला जुदा जुदा आहिनि पर ख़्याल मुख़्तलिफ़ न आहिनि। ठप जवाबु ॾिनोमांसि, असीं प्रेम माला जा मोती आहियूं। वठी भॻो, मिठ मुहबत ऐं अमन अमान खां टहंदो आहे, सो कीअं तरसे हा। पर पोइ दफ़े जॾहिं आयो त ज़रे घटि असां में फ़साद कराए छॾियो आहे। उहा ॻाल्हि ॿुधाइण खां अॻु मां पंहिंजो ऐं पंहिंजनि ॿिनि दोस्तनि जो तारुफ़ु कराइणु ज़रूरी सम्झां थो। मुंहिंजो नालो फताह आहे। सोभो ऐं विक्टर मुंहिंजा जिगरी दोस्त आहिनि। मूंखे पूरी रीति यादि न आहे त असांजी दोस्ती किथे ऐं कॾहिं थी हुई। बाक़ी उहो सो यकीन सां चई सघां थो त अज़ल खां जॾहिं हीअ काइनात वजूद में न आई हुई, असां पाण में दोस्त आहियूं। हिकु वाक़ियो जेको हींअर ख्वाबु थो मालूम थिए में कॾहिं बि भुलाए न सघंदुसि। नंढड़ा हुआसीं, शाम जो वक़्तु असां टे ई हिकु वण हेठां खेॾी रहिया हुआसीं। ओचितो चईनी तरफ़ उजालो फैलिजी वियो। सांझ जा साया दूर थी विया। अचरज मां नेण खणी निहारियोसीं। हिकु वणंदड़ ऐं मन मोहींदड़ सूरत उन रोशनीअ में वेढ़ियल हुई। पुछियोसींसि, तूं केरु आहीं? जवाबु ॾिनई, ॿारो, मां प्रेम आहियां। मुंहिंजो कमु आहे दिलनि में उजालो करणु। असांजी दिलनि में बि उजालो कर प्रेम। पंहिंजा पितकड़ा हथ खणी अर्ज़ु कयोसीं, मूंखे पंहिंजो कंदव त मां तव्हांजी आत्मा खे रोशन कंदो रहंदुसि। हिन प्यार सां वराणियो। आत्मा कीअं रोशन थींदी आहे प्रेम? असां पुछियुसि। हिकु ॾींहुं पाण में पेही पाण मां पिराईंदव हिन जीवन जा अणॾिठल राज़। हसद ऐं कीनू, नफ़रत ऐं हिकारत तव्हां खां दूरि भॼंदा। अॼु नंढड़ा आहियो, सुभाणे वॾा थींदव त आत्मा जी रोशनी बि तव्हांखे भांइ पवंदी। असांखे गिराटड़ी विधाई ऐं उते ई ओझल थी वियो। पंहिंजी लाट सां असां जूं दिलियूं झरकाए वियो। माज़ीअ जे कोहीड़े मां कर मोड़े हाल में हलिया आया आहियूं। अॻु बि माण्हू असांजी सिक संगत जो मिसाल ॾींदा हुआ ऐं अॼु बि ॾींदा आहिनि, पर असांजी दोस्ती उन मनहूस खे न आवड़े। हिकु ॾींहुं मकरेल मुर्क पाए भोरड़ो थी मुंहुं लटकाए पुछियईं, तव्हां में उत्तम केरु? विक्टर चयो, मां उत्तम आहियां। विक्टर जी तकड़ ते सोभे ऐं मुंहिंजो मुंहुं लही वियो। मुनाफ़िक पुछियुसि, कीअं? जवाबु ॾिनई, मुंहिंजे दिलि में सोभे ऐं फताह लाइ अखट रोशनी आहे। मुनाफ़िक जो मुंहुं मलूल थी वियो। सोभे ॾांहुं ॾिठाई। सोभे जवाबु ॾिनुसि, मां उत्तम, मुंहिंजे दिलि में विक्टर ऐं फताह लाइ प्यार जी प्रभात आहे। आख़िरी वार मूं ते कयईं। जवाबु ॾिनोमांसि, उत्तम मां आहियां, मुंहिंजे दिलि में सोभे ऐं विक्टर जे प्यार जो सागर छोलियूं थो मारे। भॼी वियो। हिकु ॾींहुं पंहिंजे हार जो बदिलो वठण लाइ आयो। चयईं, तव्हां में सचो केरु? हिन दफ़े वार संधाए थो आयईं। असां मुंझी पियासीं। चयईं, भल फ़ैसिलो करे वठो, मां सुभाणे ईंदुसि।
दिलि में सोचियुमि त हक़ीक़त में सचो मां ई आहियां, मूंखे चङनि कमनि लाइ जन्नत जी आछा आहे। उनखां अॻु जो कुझु चवां। विक्टर चयो, असांजा पाप यसू मसीह पाण सां खणी वियो, मां मासूम थी मरंदुसि। सोभे रड़ कई, न विसारियो त मां दुनिया जी क़दीम तहज़ीबी धर्म मां आहियां। कशमकश में ऊंदहि थी वई, सिज लही वियो। आसमान जे हिक छेड़े खां ॿिए छेड़े ताईं रत हारजी वई, तारीकी फहिलिजी वई। हिक ॿिए ॾांहुं नफ़रत सां ॾिठोसीं, हिकारत जी ज्वाला जागी उथी, धिकार दिलुनि खे कारो करे छॾियो। उन वक़्तु ऊंदहि में ओचितो ई ओचितो उजालो फहिलिजी वियो। प्रेम सां जे साम्हूं अची बीठो, केॾी न कशिश आहे मुंहिंजसि। पुछाईं, छो अॼु तव्हांजी छाया छायल आहे? हा, हिकु मसइलो असांजी कल्पना खां दूर थींदो थो वञे। वराणियोसीं, कहिड़ो? पुछियोसीं, ॿुधाए त असां में सचो केरु? प्रेम अभ्यास में माठि थी वियो। कुझु देरि खां पोइ कंधु खणी चयाईं, उन बहस में बाहि आहे, उन ॻाल्हि में ॻाल्हूड़ो आहे, उन खोजना में खून ख़राबो आहे। कुझु बि थी पवे, असां वराणियो, असांखे ॿुधाए त असां में सचो केरु? जवाबु ॾिनई, तव्हां टे ई सचा आहियो। तव्हां टिन्हिनि खे सच ऐं सिक जो प्रचार करिणो आहे। तव्हां टिन्हिनि पाण सां नफ़रत न बल्कि मुहबत आंदी आहे। तव्हां टे ई सचा आहियो। उहो वरी कीअं? खामी चयोसीं, सचो असां मां हिकु हूंदो। प्रेम माला में हिकु मोती त न हूंदो आहे। हिन चयो, माला में मोतियुनि जो अखट सलसिलो हूंदो आहे। टुटंदो त प्रेम माला बि टुटी पवंदी। उन्हनि वीचारण लाइ असां वटि वक़्तु कोन्हे। चयोसीं, ॿुधाए असां में सचो केरु? प्रेम उन्हनि ख़्यालनि में गुम थी वियो। कंधु खणी चयाईं, उन जो जवाबु हुन खां पुछो। प्रेम बड़ जे वण ॾांहुं इशारो कयो। बड़ हेठि हिकु फ़क़ीर वेठो हो। हिन बीमार ऐं बुखायल बेखारीअ खां? हा, हुन वटि तव्हांजे सवाल जो जवाबु आहे, प्रेम चयो। प्रेम उते ई तरसी पियो। बेखारी बेहाल पियो ॾिठो। पुछियोमांसि, कीअं मां सचो आहियां न? मूंखे जन्नत जी आछा आहे। बेखारीअ जवाबु ॾिनो। विक्टर चयो, बेखारी चओ त मां सचो। असांजो यसू मसीह पाण सां हिन जॻह जा पाप खणी वियो आहे। बेखारीअ थकल निगाहुनि सां आसमान ॾांहुं ॾिठो। सोभे पुछुसि, सचो त मां आहियां न बेखारी? मां दुनिया जी पुराणे धर्म मां आहियां। बेखारी ख़ामोश रहियो। चुप छो आहीं? जवाबु ॾे। गॾिजी रड़ कईसीं। असां ॾांहुं ॾिसंदे चयाईं, मां बुखायल आहियां, मूंखे मानी ॾियो। असां टिन्हिनि हैरत में हिक ॿिए ॾांहुं ॾिठो। प्रेम में अची असांजे भर में बीठो। बेखारीअ पंहिंजो ख़ाली कश्तो अॻिते कंदे चयो, मूंखे रोटी ॾियो, मां बुखायल आहियां। खेसि ॾियण लाइ असां वटि कुझु बि न हो। ओचितो फ़क़ीर जे कश्ते में का शइ पई। ॾिठोसीं त कंहिं कश्ते में मानी विधी हुई ऐं हू हींअर वञी रहियो हो। फ़क़ीर चयो, सभ खां सचो आहे उहो इंसानु जंहिं बुखायल खे रोटी ॾिनी। प्रेम सां टिन्हिनि खे गिराटड़ी पाईंदे चयो, उजाले खे पंहिंजो करे संसार मां बुख जो भूत भॼाए कढो। सचाई तव्हां टिन्हिनि खे मरबा जूं मालाऊं पाराईंदी। प्रेम असांजे दिलनि में उजामंदड़ वट खे ॿीहर जलाए हलियो वियो। ऊंदहि दूर थी वई।